नासिन कराची में डेंगी वायरस कंट्रोल जे मुलाज़िमनि पारां पगारूं न मिलण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नोटिस वठण जी घुर कई वई। मुलाज़िमनि धरती टीवी जे रिपोर्टर इमदाद सुमरा सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीति वंडिया आहिनि। अचो तव्हां 7 साल से काम कर रहे हैं, लेकिन आप इस साल अपने अपने घर जाएं, आपका कॉन्ट्रैक्ट ख़त्म हो गया है। तो मेरी ये गुजारिश है कि पिछले 7 साल से जब हम अपने खिदमत सर अंजाम दे रहे हैं तो हमें रेगुलर क्यों नहीं किया जा रहा। हमारा मुतालबा ये है कि हमें रेगुलर किया जाए, हमारी तनख्वाहें बहाल की जाए, और दूसरी बात यह है कि हमें जो काम करने से रोका जा रहा है तो खुदारा हमें काम से ना रोका जाए। हम अपना खिदमत सर अंजाम दे रहे हैं अपने काम की। हमारी सेक्रेटरी साहब से, मिनिस्टर साहब से और वज़ीर आला साहब से गुजारिश है कि खुदारा आप एक्शन लें। हम भूखे लोग हैं, हम मजदूर लोग हैं, हमारे घर की चूल्हे बुझ गए, तो खुदारा आप कुछ एक्शन लें। तलबो आहे त असांजी पगारूं गुज़िश्ता 3 महीननि खां बंदि आहिनि। असांखे ख़बर न आहे त असांखे कहिड़े खाते में कमु करायो वञे थो। जेकॾहिं असांखे घर वेहण जे लाइ चवनि था त उनजो हिकिड़ो असांखे नोटिस ॾिनो वञे त तव्हां घर ॾे वियो। असांखे वर्बली धमकियूं ॾिनी वञनि त तव्हां घर ॾे वियो, तव्हांजो फर्दर एक्सटेंशन न थींदो। असां इहा ई अपील था कयूं आला अफ़सरान खे त महिरबानी करे असांखे पको कयो वञे डेंगी मुलाज़िमनि खे। डेंगी कराची में पूरी सिंध में जेतिरी डेंगी फैलिजी रही आहे उहो तव्हां सभई ॾिसो पिया। ख़ुदा खे मञो असांखे पको कयो, असांजी पगारूं बहाल कयो त असांजा बचड़ा बि सुकून जो साह वठी सघनि। गुज़िरियल 7 सालनि खां डेंगी कंट्रोल प्रोग्राम जा असीं मुलाज़िम आहियूं जेके कमु कयूं पिया मुसलसल डे एंड नाइट। हींअर रिसेंटली 2020 में प्रोग्राम जेको आहे सो डेवलपमेंट साइड खां नॉन डेवलपमेंट थी वियो। प्रोग्राम त रेगुलर थी वियो पर असां मुलाज़िमनि खे जेको आहे सो पको न कयो। असांजो जेको मुतालबा आहे त हींअर असांजो 2 महीननि खां पगारूं बंदि आहिनि। असांजे डेंगी कंट्रोल प्रोग्राम जे मुलाज़िम जेके 63 मुलाज़िम आहियूं इन्हनि खे जेको आहे मुस्तक़िल बुनियादनि ते जेको आहे सो पको कयो वञे ताकि असांजो घर जो जेको आहे सो चुल्हो बंद थियण खां बचायो वञे। तो हमें अभी तक रेगुलर क्यों नहीं किया गया। हमारा मुतालबा वज़ीर आला सेन, सेक्रेटरी साहब और सेक्रेटरी साहब और मिनिस्टर साहब से बस यही मुतालबा है कि हमें भी रेगुलर किया जाए और हमारी तनख्वाहें बहाल की जाए। अपील आहे त असांखे रेगुलर कयो वञे। असां फ़ाक़ाकशी करण ते मजबूर थी विया आहियूं। असां गुज़िरियल 2 खां 3 महीननि ते बग़ैर तनख़्वाहुनि जे कमु करे रहिया आहियूं। असांखां कमु हर वक़्तु वरितो वेंदो आहे, लेकिन असांखे हर साल आसरो ॾिनो वेंदो आहे तव्हांखे हिन साल मुस्तक़िल कयो वेंदो, लेकिन हर साल गुज़रण जे बावजूदि असांखे मुस्तक़िल न कयो वेंदो। इन जे करे असां हिन साल आख़िरकार अची एहतिजाज जे लाइ मजबूर थिया आहियूं। बराए महिरबानी असांखे मुस्तक़िल कयो।